खबर शामिल कंदा हलूं। टंडवाद में सेटेलाइट टाउन बिल्डर माफिया खिलाफ़ सियासी समाजी तंज़ीमनि ऐं शहरियुनि जी रैली में नारेबाज़ी मुज़ाहिरो कयो वियो। मौजूदु टंडवाद में बिल्डर माफिया हलफ़ गस्टा सगा कचे इताज़। उन मौक़े ते नूर चाकराणी शहर इताज़ जे कामरेड मोहम्मद खान पंवर, सिंध अदब संगत जे सागर ॾहराज गुल हसन लाखो, अवामी तहरीक जे अकील माकोड़ाणी, STP जे सलाह जुणेजो, PTLF अगवान गुलाम रसूल बजोरो, आमिर वसाण, अनवर मरी, सज्जाद चाकराणी, दोदो दिलनवाज़ पंवर, इमदाद रिंद ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त टंडवाद में सेटेलाइट टाउन इंतज़ामिया शहरियुनि सां 44 करोड़नि जो फ्रॉड कयो आहे। प्लाटनि जी मुकमल अदायगी वठी साॻिया प्लाट ॿियनि माण्हुनि खे बि विकिरो कया विया आहिनि। शहरियुनि जा लखें रुपया फॿाया विया आहिनि। उन्हनि खे चवनि था त धमकियूं था ॾियनि। शहरियुनि जा लखें रुपया ॿुॾी विया आहिनि जेके वापसि कराया वञनि। हिननि चिता ॾिनो त जेकर इंसाफ़ त थियो असीं हाई कोर्ट में पटिशन दाख़िल करण समेत लाॻापियल इदारनि में दाईंदे केस दाख़िल कंदासीं।